ऐं निमाज़ उहा इबादत आहे जेका समूरनि इबादतुनि जो मजमू आहे। निमाज़ में तव्हांखे हज ॾिसण में ईंदो, निमाज़ में तव्हांखे ज़कात ॾिसण में ईंदी, निमाज़ में तव्हांखे रोज़ो ॾिसण में ईंदो, निमाज़ में तव्हांखे जिहाद ॾिसण में ईंदो, निमाज़ में तव्हांखे इबादत जो मजमू ॾिसण में ईंदो। निमाज़ में हज कीअं आहे? अपा हज में हाजी रुख कंदा आहिनि काबतुल्लाह ॾे, ऐं निमाज़ में बि निमाज़ी मुंहुं कंदो आहे काबतुल्लाह ॾे। सम्झ में आयो? निमाज़ में हज बि आहे, निमाज़ में रोज़ो बि आहे। रोज़े में खाइण जी इजाज़त कान्हे, पीअण जी इजाज़त कोन्हे। निमाज़ में अल्लाह अकबर तकबीरा तहरीमा खां पोइ सलाम ताईं न को खाइण जी इजाज़त आहे, न को पीअण जी इजाज़त आहे। सम्झ में आयो? निमाज़ में रोज़ो बि आहे, निमाज़ में ज़कात बि आहे। ज़कात में माण्हू पैसा ॾींदो आहे, ज़कात में माण्हू पैसा ॾींदो आहे। ऐं निमाज़ जे लाइ पाकाई शर्त आहे, पाकाई कपड़नि जो हुजणु शर्त आहे। त हाणे कपड़ा बि पैसनि जा, पाकाई जेका नसीब थींदी आहे, नलको बि पैसनि जो, मोटर बि पैसनि जो। त सम्झ में आयो? निमाज़ में ज़कात बि आहे, निमाज़ में जिहाद बि आहे। जिहाद में मर्द मुजाहिद कलमे पाण वारो मुसलमान मैदान में जिहाद मैदान में दी करे आयलाउ कलिमतुल्लाह जे लाइ, अल्लाह जे कलमे के बुलंद करण जे लाइ काफ़र सां जिहाद कंदो आहे, काफ़र सां विढ़ंदो बि आहे। हिते बि जेॾीमहिल आज़ान जो आवाज़ थो अचे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, अल्लाह सभ खां वॾो अथई। एॾा बहितरीन लफ़्ज़ मुअज़्ज़म तव्हां कॾहिं गौर कयो आहे आज़ान जे लफ़्ज़नि ॾे? आज़ान जा लफ़्ज़ ॿिया 2 दफ़ा, अल्लाहु अकबर जा लफ़्ज़ 4 दफ़ा। छो तोखे मूंखे ॿुधायो थो वञे, इंसान 4 शयुनि मां ठहियलु आहे। इंसान जो अंसर ऐं मादो 4 शयूं आहिनि, हवा, बाह, पाणी, मिट्टी। अक्सर मादो मिट्टीअ जो आहे, उन जे करे चयो थो वञे त इंसान मिट्टीअ मां ठहियलु आहे। वरना त इंसान में जेके शयूं आहिनि, जिन शयुनि मां इंसान ठहियलु आहे, उहे 4 आहिनि, हवा, बाह, पाणी, मिट्टी। घणी मिट्टी आहे, उन जे करे मिट्टी उन जे तरफ़ मुंडीअ ॾे मंसूब कयो वेंदो आहे। त 4 दफ़ा अल्लाहु अकबर जो लफ़्ज़ आज़ान में तोखे मूंखे ॿुधायो पियो वञे, अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। उहो रब पियो सॾे जंहिंजी ताक़त हवा खां वधीक आहे, उहो रब पियो सॾे जंहिंजी ताक़त पाणीअ खां वधीक आहे, उहो रब पियो सॾे जंहिंजी ताक़त बाह खां वधीक आहे, उहो रब पियो सॾे जंहिंजी ताक़त मिट्टीअ खां वधीक आहे। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह, अल्लाह के अकेलो मञण वारा मुसलमान उहो रब पियो सॾे। अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह, जे रब मुहम्मद मुस्तफा के नबूवत ॾिनी आहे, उहो रब पियो सॾे। हय्या अला सलाह हय्या अला सलाह, अच नमाज़ जी तरफ़, हय्या अला फलाह, अच कामयाबी जी तरफ़। तुझी कामयाबी मस्जिद में आ, तुझी कामयाबी सजदे में आ, तुझी कामयाबी नमाज में आ, तुझी